ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं। सिंधी समाजी भलाई कार्य खाते में बदउनवानी इख्तियारनि जे ग़लत इस्तेमाल ऐं फंडनि में घोबियनि जो इंकशाफ थियो आहे। डेप्यूटी डायरेक्टर हेडक्वार्टर सखर मुस्तफ़ा जागीरानी ऐं संदसि ज़ाल डेप्यूटी डायरेक्टर दारुल अतफाल सखर हिना पशाम के उहिदनि तां फारिग कयो वियो आहे। सेक्रेटरी आगा सुहेल तरफ़ां ॿिन्ही डायरेक्टरनि खे उहिदनि तां हटाए रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ॿिन्ही ऑफिसरनि ख़िलाफ़ जांच शुरू। एडिशनल सेक्रेटरी खे जांच ऑफिसर मुक़रर कयो वियो। जांच कमेटी हिकु हफ़्ते अंदरि सिफ़ारिशुनि सां गॾु रिपोर्ट पेश कंदी। दस्तावेज़ में चयो वियो त ॿिन्ही डेप्यूटी डायरेक्टरनि खे फंड्स में घोबियनि ऐं डीडीओ इख्तियारनि जे गैर क़ानूनी इस्तेमाल जा इल्ज़ाम आहिनि। अव्हांखे ॿुधायूं, सिंध जे समाजी भलाई वारे खाते में बदउनवानी इख्तियारनि जे ग़लत इस्तेमाल ऐं फंडनि में घोबियनि जो इंकशाफ थियो आहे। डेप्यूटी डायरेक्टर हेडक्वार्टर सखर मुस्तफ़ा जागीरानी ऐं संदसि ज़ाल डेप्यूटी डायरेक्टर दारुल अतफाल सखर हिना पशाम के उहिदनि तां फारिग कयो वियो आहे। सेक्रेटरी आगा सुहेल तरफ़ां ॿिन्ही डायरेक्टर्स खे उहिदनि तां हटाए रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ॿिन्ही ऑफिसरनि ख़िलाफ़ जांच शुरू और एडिशनल सेक्रेटरी खे जांच ऑफिसर मुक़रर कयो वियो। जांच कमेटी हिकु हफ़्ते अंदरि सिफ़ारिशुनि सां गॾु रिपोर्ट पेश कंदी।